अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम मंज़र पस मंज़र में आऊं आहियां तव्हांजो मेज़बान फ़हीम बबर। नाज़रीन, अॼु प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं कोरोना वायरस ऐं उन जी वैक्सीन जी। सॼे मुल्क में कोरोना वायरस खां बचाव जे लाइ वैक्सीन लॻाई पई वञे ऐं ॻाल्हि कयूं सिंध जे ॿिए नंबर वॾे शहर हैदराबाद जी, त हैदराबाद में बि वैक्सीन जा मर्कज़ क़ाइमु कया विया आहिनि। जॾहिं त इहा वैक्सीन आहे छा, कहिड़ी रीति लॻाई वञे थी, वैक्सीन जा कहिड़ा कहिड़ा फ़ाइदा आहिनि ऐं ख़ासि तौर ते अॼोके प्रोग्राम में इहा बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त हीउ जेको टियों फेज़ शुरू थियो आहे हिन कोरोना वायरस जो, उहो केतिरो ख़तरनाक आहे। कोशिशि कंदासीं त ज़िले इंतिज़ामिया सां ॻाल्हायूं, डॉक्टर सां ॻाल्हायूं, स्पेशलिस्ट सां ॻाल्हायूं ऐं ख़ासि तौर ते उहे माण्हू जेके टेस्टिंग जो अमल सर अंजाम ॾियनि था, उहे पैथोलॉजिस्ट, माइक्रोबायोलॉजिस्ट या वरी उहे डॉक्टर्स जेके सिधो सौं जेको आहे हिन कोरोना वबा ऐं उन बीमारी जी इलाज ऐं उन जी तशख़ीस जे हवाले सां सिधो सौं कमु कनि था। कोरोना वायरस खे पाकिस्तान में ईंदे साल थी वियो आहे। हिन साल दौरान 17 खां 18 जेके शकिलूं आहिनि हिन वायरस मटायूं आहिनि। इन वायरस जे शिकिलनि मटाइण जे करे हुनजी जेका स्ट्रेंथ आहे, हुनजी जेको पावर आहे, हुनजी जेका ताक़त आहे, उहा वधी रही आहे। नतीजे में हीउ जेको टियों जेको फेज़ शुरू थियो आहे, डॉक्टर्स जो चवणु आहे, जेके सिहत जा माहिर आहिनि उन्हनि जो चवणु आहे त हीउ तमामु घणो ख़तरनाक जेको स्ट्रेंड आहे, तमामु घणो ख़तरनाक फेज़ आहे, जंहिंजे नतीजे में जेके माण्हू इन्फेक्ट थी करे हिन वायरस सां मुतासिर थी करे अस्पताल में पहुचनि था, उन्हनि जी हालति तमामु घणी क्रिटिकल हुजे थी। ऐं आवाम खे घुरिजे त हीउ जेको वायरस आहे, हीउ जेको कोरोना वायरस टियों फेज़ शुरू थियो आहे, उन मां बचाव जे लाइ एहतियाती तदबीरूं जेके डॉक्टर्स पारां, जेके WHO पारां, जेके सिहत खाते पारां ॿुधायूं वयूं आहिनि, उन्हनि ते अमल कयो वञे त जीअं असां इन बीमारी खां महफ़ूज़ रही सघूं ऐं न पाण बि महफ़ूज़ रहूं ऐं ॿियनि खे बि इन बीमारी खां महफ़ूज़ रखी सघूं। त अॼोके प्रोग्राम में कोशिशि कयूं था त जेके माहिर डॉक्टर आहिनि उन्हनि सां ॻाल्हायूं, इंतिज़ामिया सां ॻाल्हायूं ऐं ख़ासि तौर ते आम माण्हुनि सां ॻाल्हाइण जी कोशिशि कंदासीं त हिन वायरस जे हवाले सां खेनि केतिरी ॼाण आहे ऐं या वरी साल गुज़रण जे बावजूदि बि जेको आहे हिन वायरस खां बचाव जे लाइ माण्हू एहतियाती तदबीरूं इस्तेमालु करण जे लाइ तयारु ई न आहिनि, उन जा कहिड़ा कारण आहिनि। त कोशिशि कयूं था डॉक्टर सां ॻाल्हायूं ऐं इंतिज़ामिया सां ॻाल्हायूं। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम मंज़र पस मंज़र में ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे। अॼोके प्रोग्राम में असां पंहिंजे नाज़रीन खे आगाही ॾेई रहिया आहियूं त हीउ जेको कोरोना वायरस जो टियों फेज़ शुरू थियो आहे, इहो केतिरो ख़तरनाक आहे ऐं वरी जेका वैक्सीन लॻी रही आहे, उहा वैक्सीन केतिरी फ़ाइदेमंद आहे ऐं उन वैक्सीन जो तरीक़ेकार छा हुजे थो ऐं किथे किथे लॻी रही आहे। हैदराबाद में 3 जेके वैक्सीन जा मर्कज़ क़ाइमु कया विया आहिनि, वैक्सीन सेंटर, उते वैक्सीन लॻी रही आहे, कहिड़नि कहिड़नि माण्हुनि खे लॻे पई ऐं जेके हेल्थ सां रिलेटेड माण्हू आहिनि, जेके डॉक्टर्स आहिनि या जेको सिहत जो अमलो आहे, उन्हनि खे वैक्सीन कई वई आहे। त कोशिशि कयूं था त पंहिंजे नाज़रीन खे आगाही बि ॾियूं ऐं कुझु शयूं, कुझु जेके ॻाल्हियूं आहिनि, जेके परसेप्शन्स आहिनि, उन जे बारे में बि डॉक्टर्स खां मालूम कयूं त माण्हुनि जे ज़हननि में जेके ॻाल्हियूं हलनि पियूं उहे छा आहिनि ऐं डॉक्टर्स वटि जेके आहिनि उन्हनि सवालनि जा जवाब कहिड़ा आहिनि। डॉक्टर आफ़ताब फुल साहब असांखे जॉइन कयो आहे। डॉक्टर साहब तमामु घणी महिरबानी तव्हांजी। डॉक्टर साहब, पहिरीं त इहो ॿुधायो त हीउ जेको वायरस आहे, जेको टियों फेज़ शुरू थियो आहे, इहो केतिरो ख़तरनाक आहे? अस्सलाम वालेकुम, डॉक्टर आफ़ताब फुल, फोकल पर्सन कोविड-19 LUH। वायरस जो टियों फेज़ जीअं तव्हां दफ़ा लास्ट 2 फेज़िस में बि ॾिठो त पहिरें फेज़ खां ॿियो फेज़ वधीक क्रिटिकल हुयो, अहिड़ी तरह ॿिए फेज़ खां टियों फेज़ वधीक क्रिटिकल आहे। जीअं असांजे अंदरि क़ुव्वत मुदाफ़ियत वधी रही आहे, ईअं वायरस जी बि जे अंदरि बि चेंजिस अची रहियूं आहिनि। त हर दफ़े सां वायरस अॻे खां वधीक स्ट्रॉन्ग पोज़ीशन में रहे थो। हिन फेज़ में वधीक क्रिटिकल केसिस अचनि था, ख़ासि तौर ते जेके बि ओल्ड एज केसिस अचनि था, उन्हनि जी मोर्टेलिटी तमामु हाई आहे ऐं बचण जा चांसिस तमामु घटि आहिनि ऐं सीरियस कंडीशन में था अचनि। मरीज़नि जो अंग पोएं फेज़ जे मुताबिक़ जे बनिस्बत हींअर कुझु घटि आहे, पर केसिस जी सीवियरिटी वधीक आहे। इन खां अलावा वायरस खां बचण जी जेके उपाउ आहिनि, यानी PPEs वग़ैरह जो जेको यूज़ेज आहे, उहो बि घटि थी वियो आहे। पब्लिक हाणे इन खे तमामु घटि सीरियस वठी रही आहे, जंहिंजे करे हिन जो फैलाव पोयनि 2 फेज़िस जे बनिस्बत वधीक तेज़ी सां थी रहियो आहे हिन वक़्तु।
छा कारण तव्हां सम्झो था एज़ ए डॉक्टर त माण्हुनि खे मतिलबु छो थो लॻे त हाणे उहे हिन शइ ॾाढा सीरियस नथा थियनि, छो जो पहिरियों जेको मरल हो उन में त तमामु घणो माण्हू एक्टिव थी विया। हाणे त असां ॾिसूं था त बाज़ारनि में किथे मास्क पाईंदड़ माण्हू नथा नज़र, इवन हॉस्पिटल्स में माण्हुनि खे घटि मास्क आहिनि, ऐं जाइ जाइ ते पहिरीं सैनिटाइज़र्स वग़ैरह लॻल हुआ, हथ माण्हू धोईंदा हुआ, हाणे अहिड़ी क़िस्म जी किथे बि एक्टिविटी नज़र नथी अचे। ॾिसो इन जी रीज़न सिर्फ़ु इहा आहे त पब्लिक यूज़ टू थी वई आहे। हाणे वायरस को 100% जंहिं बि माण्हू खे इन्फेक्ट करे थो उहो ज़रूरी न आहे त सिम्टोमेटिक थिए। मोस्ट ऑफ द पॉपुलेशन एसिम्टोमेटिक रहे थी, हुननि खे कोई अहिड़ो निशानी नथी अचे, का तकलीफ़ नथी अचे। हिकिड़ो लिमिटेड नंबर आहे जेको माना सफ़र करे थो, जेको सीरियस थिए थो, क्रिटिकल थिए थो, त उहो जंहिं फैमिलीज़ में थी थो वञे ऐं जंहिं फैमिलीज़ में डेथ थिए थी त उहे त अलर्ट रहनि था। जेके फैमिलीज़ या जेके माण्हू एसिम्टोमेटिकली निकिरी था अचनि उहे इन ॻाल्हि में पाण बि लापरवाह थी था वञनि ऐं उन लापरवाही खे पखेड़नि बि था। ॿियनि ताईं बि इहो ई मैसेज था ॾियनि त वायरस कुझु बि कोन्हे, का शइ कान्हे। त पोइ उनजे करे इहो ओवरऑल हिकिड़ो कॉन्सेप्ट ठही वियो आहे त कोरोना वायरस सां थिए कुझु नथो। मेजॉरिटी में इहो आहे। बाक़ी हा जेके जेके माण्हू जिन ख़ानदाननि हिन में वधीक सफ़र कयो आहे, जंहिंमें डेथ थियूं आहिनि, उहे ज़रूरु इन सां सेंसिटाइज़ थी विया आहिनि, उन्हनि खे इहा ॻाल्हि जी सम्झ आहे। कीअं माण्हुनि खे भला हाणे कीअं सेंसिटाइज़ कजे, माण्हुनि खे कीअं अवेयर कजे, छो जो ज़ाहिर हिकिड़ो साल पूरो थी वियो आहे हिन सॼे प्रोसेस खे जॾहिं खां वायरस आयो। उन खां पोइ टियों मरहले में असां हलूं पिया, टिएं मरहले में जेको डेथ रेशियो आहे उहो वधे पियो। ऐं हिन वक़्तु अगरि असां हैदराबाद जी सूरत हाल ख़ाली ॾिसूं त उन वक़्तु 50-60 जे लॻभॻि जेको आहे फिगर अचे पई रेंडमली। त माण्हुनि खे कीअं अवेयर करे सघिजे थो, कहिड़ो मतिलबु टूल यूज़ कजे? ॾिसो दादा साईं, माण्हू अवेयर अगरि तव्हां चओ त माण्हू सेल्फ अवेयर थींदा या माण्हुनि खे असां ॻाल्हि कन्विंस कंदासीं, ॿुधाए करे इंफॉर्मेशन ॾेई करे, त इहा त तव्हांजी ग़लतफ़हमी आहे। माण्हुनि खे वरी बि स्ट्रिक्टली पाबंद करिणो पवंदो। गवर्नमेंट खे ई अहिड़ी पॉलिसी ठाहिणी पवंदी जेके माण्हुनि खे रेस्ट्रिक्ट करे। माण्हू इहा ॻाल्हि पब्लिक इटसेल्फ कॾहिं पाण कोन सम्झंदी इहा शइ। कॾहिं पाण पहिरें बि ॾिसो न लॉकडाउन में जॾहिं स्ट्रिक्ट लॉकडाउन हुयो, पब्लिक खे ज़ोरी कंटेन कयो वियो, तॾहिं इहे शयूं महदूद रहियूं। हाणे बि ईअं ई करिणो पवंदो, माण्हू कोन सम्झी सघंदा। हा, पढ़ियो लिखियो तबिको हिकिड़ो आहे जेको हाणे उहो सम्झे थो, अदरवाइज़ जेको लैमैन आहे या हेठि जेको अवाम आहे उहो उन ॻाल्हि खे कतई बि एक्सेप्ट करण लाइ तयारु न आहे। मुआशी बि हिकिड़ी वॾी इकॉनमी बि रीज़न आहे, छो त माण्हुनि जो मुआशी हाल ॾाढो ख़राबु थिए थो, हिन जे करे कारोबार बंदि थियनि था, त उहो इंटेंशनली बि इन शइ खे निगलेक्ट करण लाइ उहो मतिलबु हुनजो ज़हन तयारु आहे, इन खे न आहे एक्सेप्ट करिणो। सो इन जे लाइ गवर्नमेंट खे ई सख़्तु उपाउ वठणा पवंदा, माण्हुनि खे रोकणो पवंदो, अदरवाइज़ इहा शइ ईअं ई वधंदी रहंदी। ॿियो जेको माण्हुनि खे हाणे ख़्यालु वैक्सीन जो आहे त वैक्सीन को इम्यूनिटी ॾिए थी, वैक्सीन इज़ नॉट क्योर। वैक्सीन तव्हांखे इम्यूनाइज़ करे थी, स्पेसिफिक इम्यूनिटी ॾिए थी, सो बि अञा ताईं इहा शइ का वाज़े न आहे। उहा हिकिड़ो प्रोसेस पहिरियों चकर स्टार्ट थियो आहे, अञा उन जा रिज़ल्ट्स अचणा आहिनि, ऐं उहो बि को 100% ताईं क्योर न ॾींदी। हाणे माण्हू सम्झनि था, हिकिड़नि माण्हुनि इहो कंसेप्ट ठाहे छॾियो आहे असां वैक्सीनाइज़ थी वियासीं त हाणे असां बची वियासीं, हीअं हरगिज़ कोन्हे। इवन रीइन्फेक्ट बि थिए थो माण्हू। वैक्सीन लॻाइण खां पोइ वरी जेको आहे ॿीहर उनखे असरु थी सघंदो आहे, इन्फेक्शन थी सघे? बिल्कुलु थी सघे थो। वैक्सीन खां बाद में तव्हांखे वरी ॿीहर इन्फेक्शन बि थी सघे थो। ज़रूरी न आहे त वैक्सीन तव्हांजे अंदरि एतिरी इम्यूनिटी डेवलप करे, उहो बि पर्सन टू पर्सन वेरी करे थी शइ। डॉक्टर साहब इहो ॿुधाइजो त जेको हेल्थ जो अमलो हुजे थो उहो तमामु मतिलबु फ्रंट लाइन ते असां पहिरीं बि ॾिठो त तमामु घणा मुतासिर थिया डॉक्टर। हींअर वैक्सीन जी जंहिं ॻाल्हि कई वई त वैक्सीन बि जेको आहे पहिरीं फेज़ में इहो चयो वियो त भई जेके डॉक्टर्स आहिनि, जेके हेल्थ सां रिलेटेड कमु कनि था माण्हू, जेके पैरामेडिक्स आहिनि या नर्सूं आहिनि, उन्हनि खे लॻायो। हिन वक़्तु छा पोज़ीशन आहे पाण वटि हैदराबाद में? ॾिसो, जेसिताईं हेल्थ जे अमले जी ॻाल्हि आहे त पहिरियां त इवन हेल्थ वर्कर्स बि इन ॻाल्हि में इन ॻाल्हि लड़ाइनि पिया त ठीकु आहे वैक्सीन कहिड़ा साइड इफेक्ट्स हुन ईंदा, असां लॻारायूं या न लॻारायूं। पर जीअं त वरी मिनिस्टर साहिबु हिन ते सख़्तु उपाउ वरिता त भई जेको न कराईंदो त उनजे ख़िलाफ़ु एक्शन थींदो। त उनखां बाद में वैक्सीन ऑलमोस्ट सभिनी हेल्थ वर्कर्स लाइ स्टार्ट थी वई आहे, सभिनी कराई आहे। पर हाणे उन में बि उहा ई अगेन साॻी ॻाल्हि आहे त इम्यूनिटी केतिरी डेवलप थिए थी, दैट इज़ अगेन अ क्वेश्चन। माना अञा ताईं उन शइ जे लाइ असांखे कंफर्म न आहे त वाक़ई माण्हू इम्यून थिए बि थो या नथो थिए। इहे रिज़ल्ट्स बि कुझु अरसे खां बाद में अचणु लॻंदा। हिन वक़्तु रेशो कीअं ॾिसो तव्हां वटि हॉस्पिटल में केतिरा मरीज़ रोज़ानो जी बुनियाद ते अचनि था, ऐं उन्हनि जे लाइ जेका फैसिलिटीज़ पहिरीं खां वधियल आहे कीअं रखी आहे तव्हां? पहिरें 2 फेज़ जे मुक़ाबले में पेशेंट जो जेको रेशो हींअर अचे थो उहो घटि आहे, मरीज़ अचनि घटि पिया।
मक़सदु त अगरि हूअं हर रोज़ जे बुनियाद ते सिर्फ़ु अगरि मां पंहिंजे हॉस्पिटल जी लियाकत यूनिवर्सिटी हॉस्पिटल जी ॻाल्हि कयां त 10-11 मरीज़ जिते डेली ईंदा हुआ उते हींअर 5-4-5 इहे पेशेंट रोज़ाने जी बुनियाद ते अचनि पिया। 5-4 पेशेंट अचनि पिया, 5-4 मां, पर हिन दफ़े ॻाल्हि इहा ख़तरनाक आहे त उहे 5-4 जेके अचनि पिया उहे 5-4 ई सीरियस था अचनि। अगरि अॻु में 11 पिया अचनि त 11 मां के 2 एडमिट करणा पवनि पिया, 9 होम आइसोलेट थी पिया वञनि। हींअर जेकॾहिं 5 पॉज़िटिव अचनि त 5 मां 4 सीरियस आहिनि, क्रिटिकल आहिनि, 4 खे रखिणो आहे त स्पेस बनिस्बत तॾहिं जे हींअर असांखे वधीक घुरिजे। असां वटि फैसिलिटी अल्हम्दुलिल्लाह माशाअल्लाह इनफ आहे। असां टेम्पररी बेसिस ते वार्ड खे होॾे जामशोर में क्लोज़ कयोसीं, जीअं नंबर घटिजी वियो उहे वरी रीओपन करे छॾिया आहिनि। जीअं हाणे हितां असांजो वार्ड फुल थिए पियो, असां होॾे वरी मरीज़ शिफ्ट कंदासीं। फैसिलिटी जी का खोट कान्हे। वैक्सीन जी जेका ॻाल्हि कई तव्हां त हिन वक़्तु जेको अगरि टेस्टिंग जी ॻाल्हि कयूं त टेस्टिंग किथे बि थिए ऐं केतिरी बि थिए तव्हां वटि मतिलबु हुन में जीअं मूं पहिरीं चयो त 40-50 माण्हू जेके असां एवरेज ॾिसूं पिया डेली, त हिन वक़्तु तव्हां वटि हॉस्पिटल में जेका टेस्टिंग थिए थी उन में केतिरी कयो? टेस्टिंग फैसिलिटी जे हवाले सां असां वटि टेस्टिंग फैसिलिटी 24 आवर्स अवेलेबल आहे। DHO साहब ऐं DG साहब जे जेके आहिनि अंडर जेके बि स्पॉट्स उते त उन्हनि जो हिकिड़ो पंहिंजो स्केड्यूल ठहियलु आहे। बाक़ी सिविल हॉस्पिटल में, लियाकत यूनिवर्सिटी हॉस्पिटल में 24 आवर्स टेस्टिंग फैसिलिटी अवेलेबल आहे, जंहिंमें वार्ड में त जेको बि पेशेंट सस्पेक्टेड ईंदो आहे असां हुनजी कंदा आहियूं, पर जेको बि आउटडोर पेशेंट बि ईंदो आहे, हलियो ईंदो आहे, टेस्टिंग जंहिंखे बि ख़बर आहे हिते थिए थी त उनजी असां कंदा आहियूं, कंहिंखे बि मोटाईंदा न आहियूं। टेस्टिंग जी फैसिलिटी गवर्नमेंट जे तरफ़ां असांखे मतिलबु मुकमल आहे, छो त रिसर्च लैब जो तमामु घणो कोऑपरेशन आहे हिन में असां सां। इन में ईअं नथो सम्झो त को मिसाल को बि माण्हू उहो जेको अगरि चाहे थो अची जेको टेस्ट कराए, भले हुनखे सिम्टम न हुजनि, त उन जी का तव्हां वटि झलबल आहे या उन लाइ को प्रोसीजर आहे? न, अॻे सख़्ती हूंदी हुई, छो त अॻे असांखे जेके VTM किट्स हूंदियूं हुयूं उहे लिमिटेड मिलंदियूं हुयूं, त उन में ईअं कंदा हुआसीं त भई फज़ूल में न कजे, छो त गवर्नमेंट जो बि अख़राजात आहिनि उहो ख़र्च पियो थिए। पर हाणे जीअं त इहा शइ तमामु घणी फैलिजी चुकी आहे ऐं गवर्नमेंट असांखे फैसिलिटेट बि कयो आहे। VTM किट्स असांखे हाणे मतिलबु सेंट्रल टेंडर में अची वियूं आहिनि तमामु लोएस्ट रेट्स ते, त असीं पाण बि परचेज़ कयूं था हाणे, असां लाइ को इशू न आहे। तंहिं करे जेको बि माण्हू अचे थो, जेको कराइणु चाहे थो, या इवन जीअं ॾिसो माण्हू जेके ट्रैवल कनि था, जंहिंखे ट्रैवलिंग जे लाइ मैंडेटरी आहे कोविड टेस्ट, असां उन्हनि जी बि कयूं था। रिज़ल्ट केतिरी देरि में या केतिरनि ॾींहंनि में अचे? रिज़ल्ट ऑलमोस्ट 24 आवर्स जे अंदरि अची वेंदो आहे। असांजो लियाकत यूनिवर्सिटी हॉस्पिटल जो पोइ किथे किथे जेकॾहिं अर्जेंट नीड हूंदी आहे, जीअं पेशेंट एडमिट आहे, क्रिटिकल आहे, त उहा वरी स्पेशल रिक्वेस्ट मोकिलींदा आहियूं, त उन ते रिसर्च लैब असांखे विदिन 8 आवर्स रिज़ल्ट ॾेई छॾींदी आहे। इहो ॿुधाइजो त हाणे तव्हां पंहिंजे बीइंग अ डॉक्टर कीअं अवेयर कंदो, कहिड़ो मैसेज, कहिड़ो नियापो हुजणु खपे जो असांजी पब्लिक हिकु त हीउ जेको ख़तरनाक वायरस आहे उन लाइ जेको अनसीरियस थी वई आहे, जेका नथी सम्झे, जंहिंखे जेको हाणे उन शइ जे तरफ़ ध्यानु न आहे त उहो ध्यानु ॾियनि, ऐं ॿियो वरी वैक्सीन जे हवाले सां बीइंग अ डॉक्टर तव्हां छा सजेस्ट कंदो ऐं कीअं जेको आहे पंहिंजे माण्हुनि खे अवेयर कंदो? ॾिसो, वैक्सीन फ़िल वक़्तु जीअं ओल्ड एज लाइ अवेलेबल आहे, हेल्थ वर्कर्स त हाणे ऑलमोस्ट कराइनि पिया ऐं कराए चुका बि आहिनि। सभ खां पहिरीं पंहिंजे जेके तव्हांजे घरनि में बुज़ुर्ग आहिनि, 70+ आहिनि, उनखे वैक्सीन करायो। उन्हनि खे त पहिरीं फ़ुर्सत में कराइणु खपे, छो त उन्हनि जे लाइ त कोर्ट जी फॉर्मेलिटी बि एतिरी स्ट्रिक्ट न आहे। उनखां अलावा जेके +50 आहिनि, 60 आहिनि, उन्हनि जेतिरो जल्दी थी सघे रजिस्ट्रेशन करायो, वैक्सीन करायो। वैक्सीन सां एटलीस्ट अगरि तव्हांखे इहो न मिलंदो त क्योर नथी मिले, पर तव्हांखे एतिरी इम्यूनिटी ज़रूरु मिली वञे थी त तव्हांजो लाइफ थ्रेटनिंग जेका सिचुएशन आहे उन में तव्हां न पओ। तव्हां वायरस अगरि हमिलो करे बि थो, तव्हां बीमार त थींदा, पर उहो जेका सिचुएशन डेथ जे तरफ़ वञे थी उहा न ईंदी। तो जेतिरो जल्दी थी सघे पंहिंजे वॾनि खे करायो, वैक्सीन करायो, ऐं वैक्सीन खे लाइट न वठिजे। इलाही माण्हुनि वटि जेको मिसकंसेप्शन आहे त भई वैक्सीन जो हिकिड़ो अलॻि मतिलबु को फॉरेन जी का अहिड़े क़िस्म जी का आहे असांजे लाइ थ्रेट आहे या छा, त उहो सभु ग़लति कंसेप्ट। माण्हू इहो बि चवनि था जेका हिकिड़ी लंडन जी आहे वैक्सीन उहा सही आहे, त वरी अमेरिका जी वैक्सीन ग़लति, मतिलबु हिकिड़े अलॻि क़िस्म जा परसेप्शन हलनि पिया। ॾिसो, हाणे जेका बि शइ असांखे गवर्नमेंट अवेलेबल करे ॾिए थी न, तव्हां असांखे उहा यूज़ करणी आहे। हाणे असां लंडन, अमेरिका फ़िल वक़्तु इहे शयूं आहिनि कोन, असांखे जेका शइ अवेलेबल आहे असांखे उहा वठणी आहे, हुन मां फ़ाइदो वठो, उन खां फ़ाइदो वठिणो आहे। जेतिरो थी सघे फ़ाइदो वठो, SOPs खे फॉलो कयो। अगरि तव्हां कुझु नथा कयो, तव्हां कारोबार बंदि नथा करे सघो, त एटलीस्ट पाण खे सैनिटाइज़ रखो, पाण खे साफ़ु सुथिरो रखो, जीअं वायरस जो वधि खां वधि फैलाव घटिजे, ऐं पंहिंजी डाइट सुठी कयो, तव्हांजी इम्यूनिटी मज़बूत थिए।
डाइट जे हवाले सां ॾाढी सुठी ॻाल्हि की अगरि तव्हांजी मौजूदगी जो फ़ाइदो वठूं त डाइट जे हवाले सां थोरो जल्दी जल्दी में ॿुधाए वठो त मां छा खाइणु खपे माण्हुनि खे त जीअं इम्यून सिस्टम जेको आहे वधीक डेवलप थी सघे। इम्यून सिस्टम जे लाइ तव्हांखे फ्रूट्स यूज़ करणु खपनि। घणा नथा ॾिसो असां वटि, असां ग़रीब मुल्क आहिनि त हर माण्हू नथो अफोर्ड करे सघे, न बि करे सघे थो त भई एतिरो त हर कोई करे सघे थो यार। हिकु ॾींहं में मतिलबु तव्हां 2 चकूं त हर माण्हू वठी सघे थो। सो जेके शयूं आहिनि जीअं नारेल आहे उहे तव्हांखे डायरेक्ट एंटीबॉडीज़ ॾींदी आहे, पपीतो डायरेक्ट एंटीबॉडीज़ ॾींदो आहे, त इहे शयूं यूज़ कयो। नारंगी यूज़ कयो, सिट्रस फ्रूट्स यूज़ कयो, इन में तव्हांजी इम्यूनिटी बूस्टअप थींदी। थोरो ई थोरो यूज़ कयो पर इस्तेमालु मानी सां गॾु, माना मानी खाइण लाइ फ्रूट ज़रूरु इस्तेमालु कयो। ठीकु आहे, महिरबानी डॉक्टर साहब तव्हांजी। नाज़रीन, डॉक्टर आफ़ताब फुल साहब जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी त ज़ाहिर आहे हीउ जेको वायरस आहे उहो पहिरीं खां वधीक ख़तरनाक आहे। इन जा जेका असर आहिनि उहे ज़ाहिर जेके थियनि था उहे जेके ख़ासि तौर ते पीरसन माण्हू आहिनि, जेके वॾी एज जा माण्हू आहिनि, उन्हनि ते वधीक असर थियनि था। ऐं जेके माण्हू बीमार थी अचनि था उहे क्रिटिकल कंडीशन में अचनि था। त इन करे असांखे घुरिजे त हीअ जेका इन वायरस खां बचाव जे लाइ असांखे एहतियाती जेके उपाउ वठिणा आहिनि उन्हनि ते अमल करणु घुरिजे, एहतियाती उपाउ वठणु घुरिजनि। ऐं ख़ासि तौर ॿी जेका ॻाल्हि आहे त अगरि गवर्नमेंट हीअ जेका वैक्सीन शुरू कई आहे त असांजे घरनि में जेको जीअं डॉक्टर साहब चयो त अगरि बुज़ुर्ग आहिनि ऐं जेके घर में पीरसन माण्हू आहिनि जिन जी उमिरि जेका आहे 60 साल खां मथे आहे, त उन्हनि खे फौरी तौर ते जेको रजिस्टर कराए उन्हनि खे इन्हनि वैक्सीन सेंटर्स ते आंदो वञे, उन्हनि खे वैक्सीन कराई वञे त जीअं इहो जेको ख़तरनाक क़िस्म जो वायरस आहे उन खां बची सघिजे। ऐं इम्यून सिस्टम जे हवाले सां जेका आख़िरी डॉक्टर साहब आख़िर में ॻाल्हि कई त तव्हां पंहिंजी इम्यून सिस्टम खे डेवलप करण लाइ पंहिंजी खाद खुराक में जेको आहे उहो उन में चेंजिस आणणी पवंदी। ऐं ख़ासि तौर ते अगरि फूड्स में ऐं असांखे फ्रूट जेके आहिनि, मेवा आहिनि, उहे खाइणु घुरिजनि। भले थोरा ई खायो पर उहे खाइणु घुरिजनि त जीअं असांजो जेको इम्यून सिस्टम आहे उहो डेवलप थी सघे। त असां कोशिशि कयूं था प्रोग्राम में कंहिं ॿिए डॉक्टर सां बि ॻाल्हायूं, ऑफिशियल सां बि ॻाल्हायूं ऐं तव्हांखे वधीक आगाही फराहम कयूं। नाज़रीन, प्रोग्राम मंज़र पस मंज़र में हिन वक़्तु असांखे जॉइन कयो आहे डॉक्टर शौकत लाखो साहब। ऐं डॉक्टर साहब खां पुछूं था त हीउ जेको टियों स्पेल हले पियो हिन वायरस जो, उहो केतिरो ख़तरनाक आहे ऐं हिन वक़्तु माण्हू केतिरा इफेक्ट थी रहिया आहिनि। डॉक्टर साहब, पहिरीं जेको असां ॾिठो त पहिरियों भेरो जॾहिं हीअ कोरोना वायरस जी वबा आई त माण्हू ॾाढा ॾिनल हुआ, माण्हुनि खे डपु हो, माण्हुनि खे ख़बर न हुई। टियों दफ़ा जेको हीउ हमिलो थियो आहे हुनजो वायरस जो, त हिकिड़ो त डॉक्टर्स जो चवणु आहे त तमामु घणो ख़तरनाक आहे, ॿियो त जेको आहे माण्हू जेको आहे हाणे हिन खे सीरियस न पिया वठनि, उन खे कीअं था ॾिसो? अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो डॉक्टर शौकत लाखो आहे। मां हिते एडिशनल मेडिकल सुप्रिटेंडेंट जनरल 2 ऐं लियाकत यूनिवर्सिटी हॉस्पिटल हैदराबाद में। इहा ॻाल्हि वाक़ई तव्हांजी सही आहे त हीउ जेको टियों फेज़ आहे ॾाढो क्रिटिकल आहे। हिन फेज़ में जेको बि पेशेंट असां अचे पियो उहो बाक़ाइदा सीवियर नमूनिया ऐं कॉम्प्लिकेशन सां गॾु पियो थो अचे। ऐं इहा बि तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे त पब्लिक में जेको पहिरियां ख़ौफ़ हो, डपु हो, जेको प्रिकॉशन्स जेके पब्लिक जेको एहतियाती तदाबीर जेके माण्हू अख़्तियार कंदा हुआ, उहे माण्हू बिल्कुलु कोन पिया कनि। तव्हां हॉस्पिटल में ईअं घुमिया हूंदव, तव्हां ॾिठा हूंदव त पब्लिक खे असां रुगो मास्क पाइण लाइ बि चऊं था त उन ते बि जेको माण्हू राज़ी न आहिनि, खीसे में पिया पर पाइण लाइ माण्हू ख़ुशि न आहिनि। ॿियो जेको टियों जेका मेन शइ आहे त भई इहो जेको आयो आहे त भई वैक्सीनेशन शुरू थी आहे, त वैक्सीनेशन कराइण खां पोइ माण्हुनि मां उहो हिकिड़ो सेल्फ सेटिस्फिकेशन अची थी वञे माण्हूअ में, ऐं उहो प्रिकॉशन्स कोन। जॾहिं त वैक्सीनेशन करण खां पोइ 2 खां 3 हफ़्ता 4 हफ़्ता बि लॻी सघनि था हुनजी इम्यूनिटी डेवलप करण में। त पब्लिक अवेयरनेस ते वरी ज़ोर ॾियणो पवंदो। पब्लिक ॾाढो हुनखे लाइट पई थी वठे ऐं ख़ासि करे हिन वक़्तु जेको पेशेंट अचे पियो तमामु सीवियर कॉम्प्लिकेशन आहे, डायरिया, नमूनिया, किडनी फेल्यूर, मल्टीपल प्रॉब्लम सां गॾु पियो थो अचे। आवाम खे पुरज़ोर अपील आहे त महिरबानी करे बाज़ारुनि में मार्केटुनि में घटि वञनि त प्रिकॉशन्स इख़्तियार कनि। माण्हुनि खे जेको आहे वैक्सीन जे हवाले सां थोरो ॿुधायो त वैक्सीन छाजे लाइ लॻाई पई वञे, उन जा कहिड़ा कहिड़ा फ़ाइदा थी सघनि था? असल में हीअ जेका वैक्सीनेशन आहे हीअ डेड वायरस आहे। डेड वायरस जी वैक्सीनेशन जेका आहे थोरो टाइम वठंदी आहे बॉडी में इम्यूनिटी डेवलप करण में। लाइव वायरस कोन्हे, डेड वायरस जी वैक्सीन आहे ऐं हिन में लाज़मी 2 खां 3 हफ़्ता 4 हफ़्ता बि लॻी सघनि था ह्यूमन बॉडी में इम्यूनिटी डेवलप करण में। नंबर 2, एज फैक्टर बि आहे ऐं उन खां अलावा को मॉर्बिडिटीज़ अगरि माण्हू में आहिनि त उन में इम्यूनिटी अञा देरि सां डेवलप थी थिए। पब्लिक में अवेयरनेस जी तमामु सख़्तु ज़रूरत आहे त बाबा वैक्सीनेशन करण खां पोइ इहो तव्हां न सम्झो त तव्हां बिल्कुलु हाणे सेफ आहियो। 2 खां 3 हफ़्ता एहतियात तमामु ज़रूरी आहे। माण्हू न पिया कनि, हिकिड़ो ख़ौफ़ जेको माण्हुनि में उहो डपु हुयो उहो घटिजी वियो आहे। माण्हू हाणे प्रिकॉशन्स कोन पिया था इख़्तियार कनि। वैक्सीन लॻाइण खां पोइ सम्झनि था त शायदि असां हाणे बिल्कुलु इम्यूनाइज़ थी वियासीं ऐं हाणे वायरस असांजे वेझो ई न ईंदो। इहा हिननि जी ग़लति फ़हमी आहे।
छो जो डेड वायरस आहे, डेड वायरस जी वैक्सीनेशन जगह टाइम वठंदी आहे इम्यूनिटी डेवलप करण में 3 हफ़्ता बि लॻी सघनि था, 4 हफ़्ता बि लॻनि था, डिपेंड थो करे माण्हूअ जी पंहिंजी पर्सनल फिज़िकल जेका आहे, माण्हूअ जी एज फैक्टर बि आहे, कोमार्बिडिटीज़ हुन में अची वञनि थियूं। अगरि उहो माण्हू हिकिड़ो पाण ई पहिरियां इल आहे, मुख़्तलिफ़ डिज़ीज़िस में माण्हू इन्वॉल्व आहे या अंडर इम्यून डिज़ीज़िस जेको इम्यून सप्रेसिव डिज़ीज़िस जो शिकार पहिरियां ई रहियो आहे, सही सिधी ॻाल्हि आहे, उन में इम्यूनिटी डेवलप थोरो देरि सां थींदी आहे। एहतियात ज़रूरी आहे, वैक्सीन लॻाइण खां पोइ माण्हू इहो न सम्झे त को भली मां हाणे बिल्कुलु सेफ़ आहियां, ईअं न सम्झे माण्हू। 3 खां 4 हफ़्तनि ताईं माण्हू पंहिंजो जेको आहे सो एहतियात ज़रूरी आहे। ॿुधाइजो त हीउ जेको जहिड़ी रीति तव्हां चयो त भई वैक्सीन आहे ऐं वैक्सीन जा जेके असर आहिनि उहो 2 या 3 हफ़्तनि खां पोइ अक्सर माण्हुनि जेको वज़ीर आज़म इमरान ख़ान वारो जेको थियो त उन वैक्सीन थियण खां पोइ 2 ॾींहंनि खां पोइ जेको आहे उहो पॉज़िटिव अची वियो त माण्हुनि जे ज़हननि में हिकिड़ी इहा ॻाल्हि आहे त वैक्सीन लॻाइण खां पोइ जेको आहे माण्हू पॉज़िटिव थी सघे थो। तव्हां छा चवंदव त वैक्सीन जेका आहे अगरि पहिरीं खां ई माण्हू पॉज़िटिव आहे उन खे वैक्सीन जेका आहे असर न कंदी? हिकिड़ी ग़लती आवाम खां बि थिए थी ऐं जल्दबाज़ी में उसूल इहो आहे त जेको माण्हू वैक्सीनेशन कराइण वञे उहो पहिरीं पंहिंजो एंटीबॉडीज़ कराए। अगरि ख़ुदा न ख़ास्ता हुन जूं 2 एंटीबॉडीज़ रिएक्ट वञनि त उनखे वेट करिणो पवंदो, उनखे वैक्सीन हींअर न आहे करणु, छो जो उन में इम्यूनिटी आहे, माना उहो कॉन्टेक्ट में अची चुको आहे वायरस सां ऐं उन में इम्यूनिटी डेवलप थी चुकी आहे। उनखे वेट करिणो पवंदो जेसीं ताईं उनजा एंटीबॉडीज़ जेके आहिनि सो रेशो घटिजे। माण्हू अलाए छो इन शइ खे एतिरो लाइट पिया वठनि बसि हाणे जल्दबाज़ी कयूं। कुझु प्राइवेट सेक्टर में कराची में बि वैक्सीन्स लॻियूं, माण्हू पैसनि ते वठी वठी करे पोइ लॻारायूं कराची जे मुख़्तलिफ़ हॉस्पिटल्स में, ख़बर पई इहो हिकिड़ो ॾाढो हिकिड़ो ग़लति तरीक़ेकार हो ऐं सिंध गवर्नमेंट माशाल्लाह हाणे इन ते बि एक्शन्स वठे पई। ॿुधण में आयो आहे त कराची में जेको प्राइवेट सेक्टर में वैक्सीनेशन शुरू थी, शायदि उहा गवर्नमेंट उन ते एक्शन वरितो आहे। पब्लिक खे बि इहो सोचणु खपे त बाबा वैक्सीन लॻाइण खां पोइ माण्हूअ खे सफ़ा माण्हू बेइतिहाती इख़्तियार न करे। एहतियात तमामु ज़रूरी आहे। हिन 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 फेज़ में असां त अहिड़ा बि पेशेंट ॾिठा आहिनि जेको माना हुनजी साइन सिम्टम्स में हिकिड़ी शइ नई हिकिड़ी साम्हूं आहे त भई डायरिया सां पेशेंट आयो आहे ऐं उन में जेको तो कोविड पॉज़िटिव, जॉइंट्स में पेन आहे, आर्थराइटिस आहे, आर्थरलजी आहे, बाबा उन में PCR पॉज़िटिव। प्री ऑपरेटिव असेसमेंट जे लाइ पेशेंट रखूं था त उन में सम्झो त 10 खां 12% पॉज़िटिव पेशेंट पिया था अचनि। त हिन वक़्तु स्प्रेड ॾाढी स्पीड में आहे, ॾाढो क्रिटिकल आहे। माण्हुनि खे एहतियात जे लाइ बाक़ाइदा तव्हांखे असां सभिनी खे गॾिजी करे अवेयरनेस ॾियणी आहे त एहतियात ज़रूरी आहे, वैक्सीनेशन करण खां पहिरियां बि बाद में। डॉक्टर साहब जी जेका ॻाल्हि ॿोल ॿुधी तव्हां त पहिरियों फेज़ हो, वरी हीउ जेको 3rd फेज़ आयो आहे उहो तमामु घणो ख़तरनाक आहे, पर उन बावजूदि हीअ जेको पब्लिक आहे, जेको अवाम आहे, जेके माण्हू आहिनि, जेके शहरी आहिनि, उन्हनि खे ख़ासि तौर ते हिन वायरस खां जेको आहे अवेयरनेस जी सख़्तु ज़रूरत आहे। इदारनि खे घुरिजे, समाजी इदारा हुजनि, सरकारी इदारा हुजनि, या वरी डॉक्टर्स हुजनि, या वरी जेके सहाफ़ती लॾो आहे, या जीअं असां मीडिया जे थ्रू, सोशल मीडिया जे थ्रू माण्हुनि खे जेको आहे अवेयर कयूं त हीअ जेका बीमारी आहे इन जे पखेड़ खे बि रोके सघिजे थो, ऐं जेको हीउ नओं स्ट्रेन आयो आहे या टियों जेको फेज़ शुरू थियो आहे इन खां बचाव जे लाइ वैक्सीन बि आहे, पर वैक्सीन जे मामलनि खे बि सम्झण जी तमामु घणी ज़रूरत आहे। कोशिशि कंदासीं जेको प्रोग्राम में त इंतिज़ामिया सां बि ॻाल्हायूं, डॉक्टर सां बि ॻाल्हायूं, वैक्सीन छा आहे, वायरस केतिरो ख़तरनाक आहे, या इन खां कीअं बची सघिजे थो। इन सॼी सूरत हाल ते जेको प्रोग्राम में मुख़्तलिफ़ डॉक्टर्स ऐं इंतिज़ामिया सां बि ॻाल्हायूं था। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम मंज़र पस मंज़र में ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे। कोशिशि कयूं पिया त पंहिंजी नाज़रीन खे आगाही ॾियूं कोरोना वायरस जो हीउ जेको 3 फेज़ शुरू थियो आहे उहो, ऐं ख़ासि तौर ते जेका वैक्सीन लॻी रही आहे उन बाबति बि आगाही ॾियण जी कोशिशि कयूं पिया। हिन वक़्तु असांखे जॉइन कयो आहे डॉक्टर आफ़िया परवीन साहिबा। मालूम कयूं था डॉक्टर साहिबा खां त हिन वक़्तु जेका आहे हैदराबाद में सूरत हाल कीअं आहे ऐं ख़ासि तौर ते जेके पेशेंट अचनि पिया उन्हनि जी कंडीशन कीअं आहे। डॉक्टर साहिबा तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। पहिरीं त इहो ॿुधायो त हिन वक़्तु जेका सूरत हाल कीअं पिया ॾिसो? हींअर हालत पहिरीं खां बहितर आहे। ठीकु आहे, असीं जेको त मरीज़ जो पूरो सेटअप सुठो आहे, सैम्पलिंग कंदा आहियूं पेशेंट वग़ैरह जी, पोइ उनखे शिफ्ट कंदा आहियूं, ICU में अलॻि कंदा आहियूं, जेके ICU में रखण जहिड़ा हूंदा आहिनि, ICU क्रिटिकल जेके हूंदा आहिनि उनखे उते शिफ्ट कंदा आहियूं, ऐं जेके थोरा उनखां कंडीशन में बहितर हूंदा आहिनि त उनखे असीं HD में शिफ्ट कंदा आहियूं। पहिरीं पेशेंट जी असीं हिस्ट्री वठंदा आहियूं, जेको कुझु उनजी कॉर्मोडिटीज़ पुछंदा आहियूं, उनजा वाइटल्स वठंदा आहियूं, उनजी ट्रीटमेंट ॾिसंदा आहियूं, सेचुरेशन ॾिसंदा आहियूं। जेकर उनजी सेचुरेशन 90 खां बिलो हूंदी आहे त पोइ उनखे असीं CPAP ते रखंदा आहियूं। 90 खां मथे हूंदो आहे त उनखे असीं नेज़ल प्रॉन ते रखंदा आहियूं। 98, 95, 92 या 99 ताईं हुजे
त उनखे असीं नेज़ल प्रोन ते रखंदा आहियूं। पर 90 खां बिलो थींदी आहे त पोइ असीं इन जी ABGs बि कराईंदा आहियूं। ABGs मां उन मां फाइंडिंग्स मां ख़बर पवंदी आहे त हिन खे CPAP ते रखिजे ऐं केतिरे प्रेशर ते रखिजे। ऐं इन खां पोइ जेकॾहिं पेशेंट CPAP सवाइ न कंदो आहे त पोइ असीं उनखे BiPAP ते रखंदा आहियूं। पर जेकॾहिं उनखां डेली असीं हिते पेशेंट जी ABGs कराईंदा आहियूं त उनजी कंडीशन केतिरी इम्प्रूव थी आहे ऐं केतिरी वधीक क्रिटिकल आहे। पर हिते ट्रीटमेंट माशाल्लाह इलाही सुठी आहे। पेशेंट खे हर शइ ॾिनी वेंदी आहे। एंटीवायरल जेका आहे रेमडेसिविर इंजेक्शन हूंदी आहे। पेशेंट जी कोविड पॉज़िटिव हूंदी आहे त असीं उनखे माना हर शइ माना सही लॻी वेंदी आहे, टाइम ते डोज़िंग बि सुठी थींदी आहे। एंटीवायरल रेमडेसिविर 7 डेज़ ताईं असीं हिनखे ॾींदा आहियूं। पहिरीं शुरू मतिलबु उन खां पोइ असीं हिनजी PCR रिपीट कराईंदा आहियूं 7 डेज़ खां पोइ या 5 डेज़ खां पोइ। जेकर हा हा बिहेवियर्स कीअं हूंदा आहिनि? मतिलबु अगरि को पेशेंट अची थो वञे, माण्हू हुनजा जेके वारिस हुजनि था, जेके हुन सां गॾु अटेंडेंट्स हुजनि था, उन्हनि जो कीअं बिहेवियर हूंदो आहे डॉक्टर सां? या वरी ज़ाहिर आहे हिकिड़ो कोविड जो पेशेंट आहे, उहो उनखे माण्हू जेको आहे थोरो डिॼंदा बि आहिनि, उन्हनि सां परेशानी बि हूंदी आहे, त तव्हां कीअं था? जॾहिं मां शुरू में हुयसि न तॾहिं मूं ॾिठो पहिरीं पेशेंट जेके हूंदा हुआ अटेंडेंट फोबिया घणो हूंदो त कोविड हीअं कोविड में माण्हू मरी वेंदो, मतिलबु त हर को माना ईअं डिॼंदो। पर हाणे उहो माना डपु घटिजी वियो आहे। छाकाणि शुरू में घणी इहा ॻाल्हि हलंदी हुई, माण्हू डिॼंदा, पर हाणे उहो न आहे। हाणे जीअं हेपेटाइटिस ज़मीन ते अची वई आहे या मीज़ल्स अची वई, अहिड़ी कुझु डिज़ीज़ ॿियूं आहिनि, कॉलरा वग़ैरह या मलेरिया, त हीअ बि माना हिकिड़ी बीमारी अची वई आहे। वैक्सीनेशन आहे उहा मूं वैक्सीनेशन कराए छॾी आहे लम्स मां। त वैक्सीनेशन सुठी आहे, हिन जो को साइड इफेक्ट बि न आहे। जीअं मतिलबु त हलाए वियो त वैक्सीनेशन सुठी न आहे, पर आउं सम्झां थी बहितर आहे। डॉक्टर अगरि तव्हां सां गॾु ज़ाहिर आहे ॿियूं डॉक्टर हज़रात मतिलबु छोकिरियूं कमु कंदियूं हूंदियूं, त कीअं उन्हनि तव्हांखे डपु कोन थो लॻे जेॾीमहिल तव्हां कोविड जे कंहिं पेशेंट खे जेको आहे डील कयो था, या वरी तव्हांजो सां जेके गॾु कमु कनि थियूं छोकिरियूं, उहे अक्सर इहो हूंदो आहे त भई छोकिरियूं जेके आहिनि उहे ॾिजणियूं हूंदियूं आहिनि, उनखे डपु लॻंदो आहे, हिकिड़ी छिपकली खां बि ॾिजी वेंदियूं आहिनि। त जॾहिं कोविड जो हेॾो सारो जेको ही माण्हुनि जे मथां हिकिड़ो माना हिकिड़ो डपु हो, त उन दौरान पोइ तव्हांखे डपु न लॻंदो? न, मूंखे बिल्कुलु बि डपु न लॻंदो हो, छाकाणि त आउं त बहादुर थी। ऐं ओवरऑल असीं तक़रीबन 120 ताईं त हैदराबाद में आहियूं, ओनली गर्ल्स आहियूं, 25 शायदि बॉइज़ आहिनि हैदराबाद डिस्ट्रिक्ट में। त जिन बि कोविड में कमु कयो आहे न, पंहिंजी दिलि ॿधी कयो आहे। असां मरीज़नि जी ख़िदमत पूरी सुठे तरीक़े सां कई आहे। उन में अलाह जी जानियूं बि असां बचायूं आहिनि। उन में माशाल्लाह असां मां को बि पॉज़िटिव न थी सघियो आहे। मोस्टली मतिलबु का डॉक्टर पॉज़िटिव न थी आहे जंहिं कोविड ICU में कमु कयो आहे। मुंहिंजे अॻियां त ईअं न थियो आहे। हा, बाक़ी कुझु डॉक्टर्स ॿियनि वार्ड्स मां अचनि थियूं सैम्पलिंग कराइण, त उन्हनि जूं पॉज़िटिव हूंदियूं आहिनि, रिपोर्ट्स कुझु ईंदियूं आहिनि। छा कारण आहे? जो हिकिड़ो डॉक्टर आहे ज़ाहिर आहे हुनखे अवेयरनेस बि आहे, हुन वटि PPEs बि आहिनि, हुन वटि सहूलियतूं बि आहिनि, पोइ PPE किट पाईंदासीं, सैनिटाइज़र हणंदासीं, मास्क पाईंदासीं, पाण खे पूरो प्रोटेक्ट करे पोइ अंदरि वेंदा आहियूं, पोइ असीं कमु कंदा आहियूं। ऐं ग्लव्स जे करे ख़राबु थी वञनि था त उसखे डिस्कार्ड करे सेकेंड चेंज करे छॾींदा आहियूं। ऐं हिते माशाल्लाह हर शइ असांखे सुठे तरीक़े सां मिली हुई। जेको कोविड जे डॉक्टर खे मिले, अप्लाई कई वञे ऐं अंदरि वञी वर्क करे, त उनजे लाइ मतिलबु त असांखे अलाह बचा मतिलबु त अलाह साईं पंहिंजे हिफ़्ज़-ए-मान में रखियो आहे। 10 महीननि में बि असां मां का डॉक्टर पॉज़िटिव न थी आहे जिन कोविड में कमु कयो आहे। इहा ॻाल्हि आहे। डॉक्टर साहिबु इहो ॿुधायो त असां जहिड़ी रीति पहिरियों फेस ॾिठो, उन में माण्हू ॾाढो परेशान हुआ, उहो ॾाढो चवनि था त हीउ जेको टियों फेस शुरू थियो आहे हिन वायरस जो, तमामु घणो ख़तरनाक आहे। तव्हां कीअं पिया ॾिसो उन? असल में रीज़न इहो आहे त हीअ बीमारी कंट्रोल आराम सां थी सघे थी। इन में आहे त मास्क पाइणु खपे हर कंहिंखे। एहतियाती जेको पाउ वठो। हा, जेकॾहिं पंहिंजे मुल्क में मास्क जे करे केरु पाए न, त इहा डिज़ीज़ आराम सां ख़तमु थी सघे थी, छाकाणि त हीअ ट्रांसफर थिए ई थी नोज़ल ऐं ओरल। ठीकु आहे, रेस्पिरेटरी सिस्टम ते इफेक्ट कंदी आहे। मेन जो टारगेट इहो ई हूंदो आहे। पर असीं ट्रीटमेंट सुठी ॾींदा आहियूं। हुते पहिरीं एंटीवायरल ॾींदा आहियूं, ऑक्सीजन सेचुरेशन जे हिसाब सां ॾींदा आहियूं। त पहिरीं कीअं रखे, पहिरीं नेज़ल प्रोन ते रखिजे, इन खां 90 खां अबव आहे, जेकर 90 खां घटि आहे त पोइ असीं ऑक्सीजन जो कराईंदा आहियूं, ABGs कराइण जे हिसाब सां रखंदा आहियूं। एंटीबायोटिक कहिड़ी कंडीशन में केॾी महिल
केसि ताईं माण्हू पहुची वेंदो आहे जो ईंदो आहे। हिकिड़ा त माण्हू आहिनि ठीकु आहे, उन्हनि खे अगरि कोविड थी थो वञे जो उहो पॉज़िटिव आहे त उन्हनि खे ख़बर ई न पवंदी। हिकिड़ा माण्हू सफ़ा किरी पवंदा आहिनि। जॾहिं माण्हू तव्हां वटि अचे थो उनजी कंडीशन कहिड़ी हूंदी आहे? असां वटि अहिड़ा पेशेंट आया आहिनि जेके सफ़ा 35-30 सिचुएशन ते पिया आहिनि। उन ई टाइम ते सी एम जी एबीजीस कराए छॾींदा आहियूं। उन हिसाब सां पोइ सी एम जी सेटिंग कंदा आहियूं त पेशेंट खे असीं नेज़ल प्रोन ते रखूं, पर उनखे सीपेप ते रखंदा आहियूं जंहिंजी सिचुएशन सफ़ा ड्रॉप हूंदी आहे। एबीजीस जे हिसाब सां असां वटि वॾा वॾा कंसल्टेंट बि ईंदा आहिनि, राउंड करणु ईंदा आहिनि, पल्मोनोलॉजिस्ट बि ईंदा आहिनि, फिज़िशियन बि ईंदा आहिनि, कार्डियो वारा बि ईंदा आहिनि। पेशेंट जी असीं इकोप कराईंदा आहियूं। जीअं पेशेंट एडमिट थींदो आहे फस्ट डे ते इकोप कराए छॾींदा आहियूं, लैब्स कराए छॾींदा आहियूं, बेस लाइन करे छॾींदा आहियूं, एबीजीस कराए छॾींदा आहियूं। इन खां अलावा उनजी इंडियन में मतिलबु असीं एंटीबायोटिक कहिड़ी हिन ते सूट थिए थी, ब्लड कल्चर कराईंदा आहियूं। उन हिसाब सां ख़बर पवंदी आहे त हिन कहिड़ी एंटीबायोटिक सूट थी करे। ॿुधाइजो त वैक्सीन अॼुकल्ह सभिनि खे लॻी आहे, ज़्यादा डॉक्टर्स खे बि लॻी आहे, त कीअं था सम्झो वैक्सीन लॻण खां पोइ डपु लही वियो आहे, डिलीवरी त कोन अची वई आहे त बसि ठीकु आहे हाणे वैक्सीन लॻी वई आहे? न एतिरो मतिलबु त नॉलेज में आहे त वैक्सीनेशन लॻाइण खां पोइ 90% माण्हू प्रोटेक्ट आहे। ईअं न आहे त माना जंहिंखे लॻी 100% न त 90% माण्हू सेफ रहंदो। ऐं आउं सम्झां थी ही चाइना वारनि जेका मोकिली आहे वैक्सीनेशन इहा इलाही सुठी आहे। हा, इन जो साइड इफेक्ट मतिलबु को बि न आहे, सुठी ॻाल्हि आहे। बीइंग अ डॉक्टर, ज़्यादा फीमेल डॉक्टर आहिनि तव्हां जेके गॾु कमु कनि, तव्हां पंहिंजे डॉक्टर्स खे छा मैसेज ॾियणु चाहींदो? ऐं ख़ासि तौर ऐं अगरि पब्लिक जी ॻाल्हि कयूं त पब्लिक खे कहिड़ो मैसेज हूंदो? पब्लिक खे इहो मैसेज कंदसि त मास्क पाइनि। हा, जेकर हिननि मास्क पातो जिन घर न त ॿाहिरि जॾहिं निकिरनि था न कंहिं बि कम सां त मास्क पाइनि। उन जे करे हीअ डिज़ीज़ आराम सां ख़तमु थी सघे थी। ऐं आउं इहो बि चवंदसि त वैक्सीनेशन हर कोई कराए। हर कंहिंजे लाइ त अञा ताईं अवेलेबल न आहे। न मतिलबु त जिन खे चयो वियो आहे, जीअं डॉक्टर्स खे पंहिंजी हेल्थ मिनिस्टर जेका आहे मैम अज़रा पीचो, उन जेको बि चयो आहे डॉक्टर स्टाफ जे लाइ त उहे कराइनि त उहो उनजे हक़ में बहितर ई आहे ऐं इलाही सुठी वैक्सीन तव्हां। हा, डॉक्टर साहिबा तव्हांजी नाज़रीन, डॉक्टर साहिबा जी तव्हां ॻाल्हि ॿुधी त ज़ाहिर आहे हर डॉक्टर जो इहो चवणु आहे त हू हिन सिचुएशन में पंहिंजी हयातियुनि खे जेको आहे दाव ते लॻाए करे कोविड जा जेके मरीज़ आहिनि, कोरोना जा जेके पॉज़िटिव मरीज़ आहिनि, उन्हनि जो इलाजु कनि पिया। पर इहो उन्हनि जो जज़्बो ई आहे त उन्हनि खे हाणे डपु बि नथो लॻे, छो जो हाणे वैक्सीन बची वई आहे। ऐं ॿियो त हू जेके हिफ़ाज़ती उपाउ आहिनि उहे पूरा वठनि था। इहो ई कारण आहे जो हू कोविड जो केतिरो बि ख़तरनाक क्रिटिकल केस हुजे, मरीज़ हुजे, उन्हनि सां गॾु वेही करे उन्हनि जी जेका ख़िदमत कनि था, उन्हनि खे सिहतयाब करण जे लाइ पंहिंजो जेका समूरी जेका आहे एक्सपर्टीज़ आहिनि उहे यूज़ कनि था। त इन्हनि डॉक्टरनि खे बि सलाम करणु घुरिजे उन्हनि जी ख़िदमतनि खे, छो जो इहे डॉक्टर्स आहिनि जेके फ्रंट लाइन ते जेको हिन कोरोना वबा जी एॾी ख़तरनाक सूरत हाल में साल थी वियो आहे, साल खां वठी विढ़ंदा पिया अचनि, फ्रंट ते कमु कनि पिया ऐं पंहिंजी हयातियुनि पंहिंजी ज़िंदगियुनि खे ख़तरे में विझी करे असांजी ख़िदमत कनि पिया। नाज़रीन, जेको प्रोग्राम में कोशिशि कईसीं त मुख़्तलिफ़ डॉक्टर्स सां ॻाल्हायूं जेके सिहत जा माहिर आहिनि, उन्हनि सां ॻाल्हायूं ऐं ख़ासि तौर ते जेके वैक्सीन करे रहिया आहिनि ऐं हीअ जेको कोरोना वायरस जी टेस्टूं करे रहिया आहिनि। डॉक्टर्स जो चवणु आहे त हीअ ख़तरनाक क़िस्म जो वायरस आहे ऐं जेको टियों फेज़ शुरू थियो आहे इहो जेके गुज़िरियल 2 फेज़ हुआ हिन खां वधीक ख़तरनाक आहे। साल खां वधीक अरसो थी वियो आहे पाकिस्तान में बि हिन वायरस जी मौजूदगी खे, ऐं केतिरियूं ई जानूं जेके आहिनि, क़ीमती जानूं, केतिरियूं बि हयातियूं जेके आहिनि हिन वायरस जे करे ज़ाया थी चुकियूं आहिनि। लखे माण्हू हिन वक़्तु बि जेको आहे हिन वायरस जे करे सॼे पाकिस्तान में मुतासिर आहिनि। ख़ासि तौर ते अगरि सिंध जी ॻाल्हि कयूं त सिंध में बि जेको आहे 2,80,000 जे लॻभॻि जेको आहे माण्हू हिन वक़्तु ताईं मुतासिर आहिनि कोरोना वायरस वबा जे करे। सिंध जो ॿिए नंबर वॾे शहर हैदराबाद जी ॻाल्हि कयूं त 50, 60 ऐं 40 जे विच में जेको आहे एवरेज माण्हू रोज़ानो जी बुनियाद ते हिन वायरस खां मुतासिर थी रहिया आहिनि। त ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त जिते सिहत खाते ऐं डॉक्टर्स पारां जेके एहतियाती तदबीरूं, जेके एहतियाती उपाउ ॿुधाया विया आहिनि उहे वरिता वञनि। ख़ासि तौर ते अवेयर कयो वञे माण्हुनि खे। साल खां वधीक अरसो थियण ते आयो आहे, अॼु बि जेको आहे असांजो माण्हू इन सॼे वायरस खे मुंहुं ॾियण जे लाइ, हिन खां बचाव जे लाइ अवेयर न आहे। किथे किथे असांखे मास्क नज़र अचनि था, किथे किथे असांखे सैनिटाइज़र नज़र अचनि था, पर जेका शुरूआती ॾींहंनि में जेको जॾहिं वायरस शुरू थियो उन वायरस खां बचाव जे लाइ जेके एहतियाती उपाउ वरिता विया पिए उहे हाणे किथे बि नज़र नथा अचनि। किथे किथे असां अगरि सिविल अस्पताल हैदराबाद जी खणी ॻाल्हि कयूं या जेके मुख़्तलिफ़ ॿियूं अस्पतालूं, उते
कुछ माण्हुनि खे जेको आहे मास्क पातल आहिनि, अक्सर माण्हुनि खे मास्क पहिरियल आहिनि, जॾहिं त ॿिए पासे असां ॾिसूं त जंहिं मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स में जिते सैनिटाइज़र्स रखियल हुआ, जिते हथ साफ़ करण जी सहूलियत हुजे, तो उते सिंध जे ॿिए नंबर वॾी हॉस्पिटल सिविल अस्पताल में अहिड़ी क़िस्म जी का बि सहूलियत नज़र न आई। त हिकिड़े पासे असांजा जेके समाजी रवैया आहिनि, असांजा जेके अख़लाक़ियात आहे, असांखे जेको जंहिं वायरस खां, हिन ख़तरनाक वायरस खां जहिड़ी रीति बचणु घुरिजे, असां उहे उपाउ न पिया वठूं, त ॿिए पासे वरी सरकार पारां जेका वैक्सीन ॾिनी वई आहे, उहा अञा ताईं सिर्फ़ु जेके हेल्थ जा जेके प्रोफेशनल्स आहिनि, जेके डॉक्टर्स आहिनि, उन्हनि खे अवेलेबल कई वई आहे। उनखां अलावा सिक्योरिटी एहलकार्स खे कई वई आहे, जेके ख़ासि माण्हू जेके अहम जेके हिसा हूंदा आहिनि समाज जा, उन्हनि खे, जॾहिं त 60 सालनि खां वधीक जेके उमिरि जा माण्हू आहिनि, उन्हनि खे बि वैक्सीन लॻाइणु शुरू कई आहे। 3 मर्कज़ हैदराबाद में क़ाइमु कया विया आहिनि, उते वैक्सीन लॻण जो सिलसिलो जारी आहे। पर वैक्सीन जे हवाले सां बि असांजी आवाम खे अवेयर करण जी, उन्हनि खे आगाही ॾियण जी सख़्तु ज़रूरत आहे। त ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त असांजी आवाम खे खपे त हिन जेको ख़तरनाक ऐं मूज़ी मर्ज़ आहे, हिन खां बचाव जे लाइ जेके एहतियाती उपाउ ॿुधाया विया आहिनि, उहे वरिता वञनि। वैक्सीन जे अगरि क़ाबिल आहिनि 60 सालनि खां मथे जेको माण्हू आहे, त उहो वञी इन्हनि सेंटर्स ते पंहिंजी वैक्सीन बि लॻाराए। ऐं वैक्सीन लॻाराइण जो मक़सदु इहो न आहे त तव्हां 100% जेको आहे हिन वायरस खां बची वेंदो। वैक्सीन लॻाराइण खां पोइ बि जेको आहे तव्हांखे हिन वायरस खां बचाव जे लाइ एहतियाती उपाउ वठण जी सख़्तु ज़रूरत आहे। त ईंदड़ प्रोग्राम में कंहिं ॿिए मौज़ू सां गॾु हाज़िर थींदासीं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान फ़हीम बबर खे ॾींदा इजाज़त। अलाह हाफ़िज़।